पीटीआई चेयरमैन इमरान खान पारां सुभाणे लाहौर हाई कोर्ट में पेश थियण जो फ़ैसिलो इमरान खान जे पॉलिटिकल सेक्रेटरी तस्दीक करे छॾी। पीटीआई अॻवान शिबली फराज़ इमरान खान जी पेशीअ लाइ इंतज़ामी जज खे दरख़्वास्त बि ॾेई छॾी। दरख़्वास्त गुज़ार मूजिब हयातीअ खे ख़तरे सबब इमरान खान जी सिक्योरिटी क्लियरेंस कराए वञी, जंहिं बाद हू पेश थींदो। लाहौर हाई कोर्ट हिफ़ाज़त ज़मानत वारी दरख़्वास्त ते सही मुख़्तलिफ़ हुअण ते इमरान खान खे सूमर ॾींहुं पेश थियण जो हुकुम ॾिनो हो। इलेक्शन कमीशन पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा में चूंडूं कराइण वारे मामले ते ऐवान सदर खे मुशावरत में शामिल करण खां इनकार करे छॾियो। सेक्रेटरी इलेक्शन कमीशन उमर हमीद खान सदर खे ख़त लिखी चयो आहे त असेंबली टुटण ते इलेक्शन कमीशन पोलिंग जी तारीख़ ॾियण जो पाबंद न आहे। उहो सूबनि जी गवर्नर्स जो इख्तियार आहे। पंजाब में ऐं खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर्स जा अञा ताईं चूंडुनि जी तारीख़ नाहे ॾिनी। हेल ताईं सदारती आफ़ीस सां चूंडुनि बाबति मुशावरत में शामिल न आहियूं थिया। मामला मुख़्तलिफ़ अदालती फोरम्स ते इल्तवा हेठि आहिनि। सदर रियासत जो सरबराह आहे, संदसि एतिराम कयूं था। ये इमरान खान का मुकाबला नहीं कर सकते, उसको नाहल कराएं, जेल जाएं, नाहल कराएं, जैसे भी जो करना चाहें करके देख लें। ये मुल्क इनसे नहीं संभलेगा। और अगर 30 अप्रैल से पहले कोई इस मुल्क में बड़ा हादसा हो गया तो मुझे जिम्मेदार न ठहराया जाए। मुल्क के वजीर दिफा ने बहुत अहम और बहुत ही हसास वक्त पर एक बयान दिया है और मैं समझता हूं वो सच्चा बयान है। और तमाम लोगों को बैठना चाहिए, इलेक्शन की डेट देनी चाहिए और इमरान खान को नाअहल करार देने की या गिरफ्तार करने की गलती नहीं करनी चाहिए। सदर फौरी इलेक्शन की तारीख दें वरना इस्तीफा दें। क्यों बैठे हैं वहां इतने बड़े घर में? जाएं अपने दंदा साजी के वहां पे काम करें जाकर। आधा सामान छोड़कर आए हो। अगर इमरान खान कहेगा तो 22 तारीख को सबसे पहली गिरफ्तारी शेख रशीद देगा। सदर आरिफ अलवी सूमर खां अॻु चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान करे या इस्तीफ़ा ॾेई पंहिंजी ॾंदनि जी क्लिनिक हलाए। हुकूमत चाहे थी त मर्कज़ ऐं सूबनि में गॾिजी इलेक्शन थियनि, उन करे देर जा हरबा इस्तेमाल कया पिया वञनि। अॻूणी वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद जूं लाहौर मीडिया सां ॻाल्हियूं। शेख रशीद चयो त अधु सामान जेल में छॾी आयो आहियां। इमरान खान चवंदो त जेल भरियो तहरीक जी शुरूआत मां पंहिंजी गिरफ़्तारी खां कंदुसि। ख्वाजा आसिफ हसास वक़्त में एतिराफ़ कयो त मुल्क जो ॾेवालो निकिरी वियो आहे। मरियम नवाज़ चवे थी संदसि हुकूमत नाहे, हिमत आहे त ॿुधाए कंहिंजी हुकूमत आहे। सदर आरिफ अलवी पंहिंजे उहिदे ऐं किरदार खे सम्झे। सदर आरिफ अलवी खे टाइगर फोर्स जे मेंबर तौरु कमु न करणु घुर्जे। सूबाई वज़ीर शर्जील इल्हाम मेमन जो सदर आरिफ अलवी जे बयान ते रद्दी अमल। सोशल मीडिया ते बयान जारी कंदे शर्जील मेमन चयो त सदर पाक फौज जो सुप्रीम कमांडर आहे। बदकिस्मती सां सदर जो पुटु फौज ख़िलाफ़ मुहिम मुलविस आहे, खेनि शर्म अचणु घुर्जे। पाकिस्तान हिन वक़्तु संगीन मुआशी बहरान खे मुंहुं ॾेई रहियो आहे। मईशत जी बहितरी लाइ IMF खां मदद घुरे पियो। पाकिस्तान ते ज़ोर ॾेई रहिया आहियूं त निजी शोबे में सुठो कमाईंदड़नि खे टैक्स नेट में आंदो वञे ऐं गैर ज़रूरी सब्सिडी खे ख़तमु कयो वञे, जीअं अमीरनि खे फ़ाइदो न थी सघे। IMF जे सरबराह क्रिस्टालिना जॉर्जिया चयो त पाकिस्तान खे अहिड़ा क़दम खणणु घुर्जनि जेके मुल्क हलाइण लाइ अंडर हुजनि ऐं कर्ज़नि जी अदायगी में संगीन हालतुनि खे मुंहुं न ॾियणो पवे। हिन भेरे IMF जे पॉलिसी ग़रीब अवाम जो तहफ़ुज़ आहे। मुंहिंजी दिलि पाकिस्तान जे अवाम लाइ धड़के थी, छो त उते ॿोर वॾी तबाही आंदी आहे, हिकु हिसो आबादी मुतासिर थी आहे। अगर हमें आज के सियासी निज़ाम में सलाहियत नजर आती, वो काबिलियत या वो अहलियत नजर आती मुल्क के मसाइल को हल करने की, तो हम उस प्लेटफॉर्म से बात कर लेते। आप सिर्फ ये नैब को ले लें। आज हुकूमत क्यों नहीं चलती? उसकी एक बुनियादी वजह नैब है। इंतखाबात आइन कहता है इंतखाबात होने चाहिए और इंतखाबात होने चाहिए, इसमें कोई दो राय नहीं है। आपका आइन ये कहता है। अगर मुल्क के मसाइल कुछ ऐसे हैं कि इलेक्शन नहीं हो सकते, इसका फैसला अदालत में जाकर होगा। सियासी निज़ाम में उहा अहलियत न आहे जो मुल्की मसइला हल करे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खक़न अब्बासी मुल्क जी मौजूदा मुआशी सूरतहाल जी ज़िम्मेवारनि जो तयन करण लाइ कमीशन जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे शाहिद खक़न अब्बासी चयो त हिक ॿिए खे जेल में रखण सां मुल्क जा मसइला हल न थींदा। कमीशन जोड़ी वञे जेका फ़ैसिलो करे त मुल्क खे मौजूदा सूरतहाल ते पहुचाईंदड़ जो ज़िम्मेवार केरु आहे। मुस्तफ़ा नवाज़ खोखर चवणु आहे त दहशतगर्दी जी वधंदड़ लहर सियासी पार्टियुनि जी नाकामी आहे। दहशतगर्दी जहिड़े मसइले ते बि सियासी
क़यादत गॾु बि नथी वेही सघे। EPC सॾाइण बैदि मुलतवी कई वई। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जूं म्यूनिख सिक्योरिटी काउंसिल जे इजलास दौरान साइड लाइन ते अहम मुलाक़ातूं। बिलावल भुट्टो सां अर्दन जे नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर ऐमन अल सफ़ीदी जी मुलाक़ात। बतरफ़ लाॻापा ऐं आला सतही राब्ता वधाइण ते इतफ़ाक़। परॾेही वज़ीर फ़िनलैंड जे मनसब सां बि मुलाक़ात कई। इस्लामाबाद में फ़िनलैंड जो सिफ़ारतखानो ॿीहर खोलण जी आजा। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो सां माल्टा जी हमनसब बि मुलाक़ात करे मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई। कोटा में CTD जो गुझे इतलाती ऑपरेशन मुबैना औरत बमबार के गिरफ्तार करने की दावा। CTD मूजिब लेटिस पार्क सैटेलाइट टाउन ब्लॉक 4 में गुझे बुनियादी ऑपरेशन दौरान BLF सां वास्तो रखंदड़ आबखाती बमबार महाबिल के गिरफ्तार किया वियो। संदसि कब्ज़े मां 4 खां 5 किलोग्राम बारूदी मवाद बंद कयो वियो। मुबैना आबखाती बमबार जो हदफ अहम इमारतूं ऐं सिक्योरिटी फोर्सेस हुआ। CTD थाणे ते केस दाख़िल कयो वियो। मीरपुर माथेलो में ॾोहार निसा मुक़ाबले में शहीद थियल एहलकार जनाज़ नमाज़ अदा कई वई। मढ़ मिटी मां हवाले शहीद एहलकार मुश्ताक गिरानी जी ॻोठ गुलबे गिरानी में जनाज़ नमाज़ बाद मढ़ अबाणी कब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। जनाज़ नमाज़ में SSP घोटकी सियासी ऐं समाजी शख्सियतुनि शिरकत कई। म्यूनिख सिक्योरिटी कॉन्फ्रेंस के मौके ते अमेरिका ऐं चीन जे परॾेही वज़ीरनि विच में अहम मुलाक़ात। एंटोनी ब्लिंकन ऐं वांग ज़ी विच में मुलाक़ात दौरान चीन जो मुबैना जासूस फूकणो किराइण वारनि मामलनि ते ॻाल्हियूं। चीनी परॾेही वज़ारत जे तर्जुमान मूजिब चीनी परॾेही वज़ीर अमरीकी हमनसब ते वाज़ह कयो त फूकणो किराइण वारे वाक़िए ते अमेरिका खे पंहिंजो मौक़िफ़ तब्दील करणु घुर्जे। अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान मूजिब वाशिंगटन नई जंग नथो चाहे। चीनी फूकणनि ज़रिए ॿीहर अमरीकी हदुनि जी भञक न थियण घुर्जे। चीन यूक्रेन जंग में रूस के मदद फराहम कई सख्त नतीजा भोगना पवंदा। पाकिस्तान सुपर लीग 7 मैच में मुल्तान सुल्तान में इस्लामाबाद यूनाइटेड के 191 रन्स जो हदफ ॾेई छॾियो। मुल्तान पारां कप्तान मोहम्मद रिज़वान ऐं डेविड मिलर्स जूं 50, कैरोन बोलाट ऐं 32 रन्स ठाहे नॉट आउट रहियो। भारत बी टेस्ट मैच में ऑस्ट्रेलिया के शिकस्त ॾेई चइनि मैचेस में 2-0 जी सरसी हासिल करे वरिती। दिल्ली क्रिकेट ग्राउंड ते खेॾी वियल मैच में भारत 115 रन्स जो हदफ 10 विकेट नुक़सान ते पूरो करे वरितो। ऑस्ट्रेलिया पहिरीं इनिंग में 262 ऐं ॿिए इनिंग में रुगो 113 रन्स ठाहियूं हुयूं। भारतीय बैट्समैन विराट कोहली इंटरनेशनल मैचेस में 25,000 रन्स ठाहे नओं रिकॉर्ड पिणु पंहिंजे नाव करे वरितो।